जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 28 जनवरी 2024 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो माघ मास कृष्ण पक्ष जी टीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पद उन्नति, कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेके बि हुननि जी इच्छा हूंदी पूरी थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार मां या पंहिंजे दोस्तनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो त ॾींहुं सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य हुननि जो तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। भाग्य अॼु तव्हां खे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करण या नओं कमु शुरू करण अॼु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां जो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते बि काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हां खे सफलता जी प्राप्ति मिलंदी। अॼु धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। अॼु भगवान सूर्य जी उपासना करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते बि धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक थींदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। मान सम्मान ऐं प्रतिष्ठा समाज में मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई अकास्मक घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त हुननि खे अॼु घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप करे निकिरण लाभदायक थींदो। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हां जो स्वास्थ्य बि सुठो रखंदी ऐं ॾींहुं बि तव्हां जो सुख सां निकिरंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। परिक्रमा। त जीअं तव्हां खे ॿुधायूं था कि कहिड़े देवता जी घणी परिक्रमा थियण खपेनि ऐं साण ई साण तव्हां खे परिक्रमा जे टाइम ते कहिड़ो मंत्र चवणु खपे। त अॼु तव्हां खे ॿुधाईंदासीं कि अगरि तव्हां भगवान गणेश जे मंदिर वञो था त तव्हां खे घणी परिक्रमा करणु खपनि ऐं परिक्रमा में कहिड़ो मंत्र चवणु खपे। त जॾहिं बि तव्हां भगवान गणेश जे मंदिर वञो तव्हां खे यादि रखिणो आहे कि भगवान गणेश जी हमेशा
टे परिक्रमा कबियूं आहिनि ऐं भगवान गणेश जी जड़ी तव्हां परिक्रमा कयो त भगवान जा जेके अलॻि अलॻि नाला आहिनि, विघ्न राजाय नमः, विनायकाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम गम गणपतये नमः, शिवसुताय नमः, गौरी सुताय नमः, वरदमूर्तये नमः। एतिरा मंत्र, हिननि मां कोई बि हिकिड़ो मंत्र तव्हांखे जेको यादि अचे, टे परिक्रमा कंदे अगरि तव्हां इहो कंदा त भगवान गणेश तव्हांजे मथां प्रसन्न थींदा, सभु विघ्न बाधा तव्हां जूं दूर थी वेंदियूं। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे संकेत जी जो, जेके बैंगलोर कर्नाटका जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे शादी जे कम में जाम अड़चनियूं थियूं अचनि। त संकेत जी, तव्हांजा जेके शादी जा योग खुलनि था उहे हिन साल जून खां पोइ खुलनि था। तेसि ताईं तव्हां भगवान शिव जी नित्य ई उपासना कंदा अचो। साण ई साण विस्पति जे ॾींहुं केले जो जेके जिते वण नज़र अचे हुते शाम जे टाइम ते वञी करे ॾीओ ॿारे विष्णु भगवान खे पंहिंजी मन जी कामना चई अचो त जल्द सां जल्द तव्हांजो कार्य इहो सिद्ध थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।